नाज़रीन, सखर पुलिस एयरपोर्ट थाने जे हद बागड़जी वेझो गिरफ्तार थियल अब्दुल मालिक भेरी के जुड़तू मुकाबलो करे खेस कतल करे छडियो। वाक़े खिलाफ मक़तूल जे वारसन ऐं भेरी बिरादरी पारां एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था ही रिपोर्ट। भिरी बिरादरी जो DIG ऑफिस ऐं सखर प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो हली रहियो आहे, जंहिंखे मालिक ॾिनो भेरी खे हाज़िरी ते आयल उनके पुलिस सखर पुलिस जो अगवा करे खणी वही, जैके मुकाबले बाद जो इनकाउंटर करे मारियो वियो आहे। अज उन वारिस सरापा एहतजाज आहिनि ऐं इंसाफ़ जी जेका घुर करे रहिया आहिनि त असां इंसाफ़ कयो वञे ऐं असांजो जेको को भी बिरादरी जो माण्हू ॾुआरी कोन्हे, पर असां इंसाफ़ कोन पियो कयो वञे। असां मौजूद आहिनि मुज़ाहिरीन, त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उनखे कीअं जेको कतल कयो वियो आहे। सखर सिविल कोर्ट में हिनखे इहा ॻाल्हि कयूं त असांखे ख़र्चो ॾे त ठीकु आहे, न त असां तोखे गिरफ़्तार कंदासीं। हिन चयो मां ग़रीब आहियां, मां ते को केस वग़ैरह ईंदा आहिनि त मां छो गिरफ़्तार कंदो। चई असांखे ज़ाहिद साहब जो हुकुम आहे। ॿी असां सां सखर जी पुलिस नफ़री असां सां गॾु आहे। कोर्ट में मूंखे धमकियूं ॾियनि था पिया, तूं ज़ाहिद मीराणी सां ॻाल्हाए। ज़ाहिद मीराणी सां उन ॻाल्हायो त इहा ज़ाहिद मीराणी इहा ॻाल्हि कई त 2 लख रुपया मूंखे ॾींदो त ज़िंदा ईंदो वापसि मोटी, न ॾींदो त अब्दुल मालिक मां माराए छॾींदुमि। सुबुह खां अचूं पिया रस्ते में, इहो ई माण्हू असांजो लाश मिलियो आहे। हाणे असां इहो मुतालबो कंदा था इंसाफ़ थियो वञे, ये नाजायज़ न थी वञे, कहीं झोली खाली न कहीं। 3 ॾींहंनि खां हिन माण्हू जी शादी आहे। जेके भी केस आहिनि सिर्फ़ पुलिस मुक़ाबले जा, न अगवा जो, न फुर जो, न धाड़े जो, कंहिं शइ जो केस न आहे। सिर्फ़ इहा ई ॻाल्हि आहे त या ज़ाहिद साहब कई आहे घोटनि जे हिसाब जे करे पैसा ॾेई करे ज़ाहिद पैसा वठी करे सॼी नाजाइज़ी करे थो। असां घोटकी जा हितड़े आहियूं, 3 ॾींहं जो लाश पियो। असांजो मुतालबो इहो आहे त असांजी FR थी वञे। हाज़ुरी ते आयो, हाज़ुरी ते पतवा करे ॿाहिरि निकितो, को पुलिस खां खणायसि, को पैसा ॻाल्हाए त मूंखे वठी ॾे। पुट कोन ॻाल्हायो, भाउ सां असांखे कोन आहे, ॾे होॾे तड़पियासीं, हारी वियासीं, कोन पैसा चाहे हितां हुतां जो पट सट कईसीं त असांखां अॻे पैसनि खां कुही रखियई। हूअं 2 लख रुपयनि घुरिया त 3 लख मूंखे ॾियो त मां बजायो। असां चवंदा आहियूं गौर कयो, इंसाफ़ करे। मुंहिंजो पुटु ॾिसो त कहिड़ो लॻो पियो। असांजी अलाह जो नाम ते अदालत कयो, असांजो इंसाफ़ कयो, पोइ असां खंदासीं। तोड़े ते 8 ॾींहं गुज़री वञनि। कैमरामैन इशफाक हुसैन सां गॾु फरीद सुमरो, मेहरान TV सखर।